नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बरों ते पहुचाईंदासीं त नंगर पार्कर वेझो रेंजर्स गाॾी सां हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में 2 जवान शहीद थी विया आहिनि, 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। नंगर पार्कर खां इस्लाम कोट ईंदे रेंजर्स जी गाॾीअ सां हादसो पेश आयो आहे। 2 अहलकार शहीद थी विया आहिनि, 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। शहीद अहलकारनि जा लाश ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॻोठ आॾीअ जो तड़ वेझो टायर बस थियण सबबि रेंजर्स जी गाॾी कल्टी थी पई आहे। शहीद थी वियल अहलकारनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे मिठी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। 10 खां वधीक ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। ख़बरों ते पहुचायूं पिया। नंगर पार्कर खां इस्लाम कोट वेंदे रेंजर्स जी गाॾीअ सां हादसो पेश आयो आहे। 2 अहलकार शहीद थी विया आहिनि, 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते पुलिस पहुची फौतिन ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए अस्पताल मुंतक़िल कयो आहे। ज़ख़्मियुनि मां 10 ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। ख़बरों ते पहुचायूं पिया। ॻोठ आॾीअ जो तड़ भरिसां टायर बस थियण सबबि रेंजर्स जी गाॾी कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में 2 अहलकार शहीद थी विया आहिनि, 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि मां बि 10 ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। शहीद थी वियल अहलकारनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे मिठी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर बाबति तव्हांखे आगाह कई पिया। नंगर पार्कर वेझो रेंजर्स गाॾीअ सां इहो हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में 2 अहलकार शहीद थी विया आहिनि, 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि।